नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मटियारी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में इलेक्शन 2018 जी ड्यूटी दौरान रोड हादसे में फौत थियलनि जे वारसनि ऐं ज़ख़ियुनि में चेक विराइण वारी तकरीब मटियारी में थी गुज़री, जंहिंमें सूबाई इलेक्शन कमिश्नर मोहम्मद यूसुफ खान खटक, सेशन जज मटियारी मोहम्मद नदीम अखवंद, एडिशनल सेशन जज मटियारी इंतज़ार हुसैन तुन्यो, रीजनल इलेक्शन कमिश्नर हैदराबाद एजाज अहमद चौहान, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मटियारी मोहम्मद साबिर काका, डिप्टी डायरेक्टर इलेक्शन कमीशन कराची मकसूद अहमद कुरैशी, इलेक्शन कमिश्नर मटियारी शहीद अहमद सुमरो, असिस्टेंट कमिश्नर शहीदाबाद सोहेल अहमद आराई, असिस्टेंट कमिश्नर हाला गुलाम शबीर रिंद समेत बिन शिरकत कई। तकरीब में 25 जुलाई ते 2018 ते इलेक्शन जी ड्यूटी दौरान रोड हादसे में फौत थी वियल प्रिजाइडिंग ऑफिसर महरूम नज़ीर अली जमाली जे बिन घरवारनि खे 5-5 लाख रुपया, महरूम साजन जमाली जी घरवारी खे 10 लाख रुपया, महरूम वज़ीर अली जमाली जी घरवारी खे 10 लाख रुपया, जॾहिं ज़ख़ियुनि में अब्दुल वाहिद ऐं सिकंदर अली खे 1-1 लाख रुपयनि जा चेक ॾिने विराया विया। तकरीब ख़िताब कंदे सूबाई इलेक्शन कमिश्नर यूसुफ खान खटक चयो, ज़िंदगी जो को बि मुल्ह न आहे, तंहिं हूंदे बि इलेक्शन कमीशन में फौतियुनि जे वारसनि ऐं ज़ख़ियुनि जी माला सां 32 लाख रुपयनि जा चेक तक़सीम कया आहिनि, जेको संदन ख़िदमत जो एतिराफ़ आहे। संदन चवणु हो त 5 जुलाई 2018 ते थियल चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ गैर जानबदार हुयूं, जंहिंखे बैन अल-अक़वामी मुबसरनि पिणु साराहियो आहे। हिन हिकु सुवाल जे जवाब में सूबाई इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग लाइ पाले प्रोजेक्ट ज़रिए तजुर्बा कया पिया वञनि। इलेक्शन कमीशन जी कोशिश आहे त जल्द खां जल्द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मुताबिक़ कराए वञे, पर उन में कुझु टेक्निकल मसइला आहिनि, जिन जे हल लाइ नादरा इख़्तियारनि खे लिखियो वियो आहे। चयो त 31 दिसंबर 2018 ताईं वोटर पंहिंजो वोट मौजूद या मुस्तक़िल एड्रेस ते रजिस्टर कराए सघनि था, जंहिं लाइ फार्म 21 ज़िले जे इलेक्शन कमिश्नर जे ऑफिस मां हासिल करे सघिजे थो। बाद में सूबाई इलेक्शन कमिश्नर मोहम्मद यूसुफ खान खटक दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जे दरगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े फातह ख़्वानी कई।